Subscribe to our channel Sindh TV HD Drama and press the bell icon for the latest updates. सिलसिला मोहब्बतुन जा सिलसिला मोहब्बतुन जा। बाबा राशिद मुझे धी जी पारत हो जाई। अदा गुलाब तू छो परेशान थियो आहीं? हिक पी जे घरां निकरी बे पी जे घर थी हले रम। खुदा मूते ख़ास मेहरबानियूं कयूं आहिनि राशिद, जो तू मुंहिंजो सरताज थे। बख़्त तो मुंहिंजा भला आहिनि निरम, जो खुदा तोखे मुंहिंजी कुंवार बणायो। ओ मामा साईं, असीं हा सम्झूं या न? मामा किरण जी अखियुनि में इहा उदासी ऐं उन जे चेहरे ते इहा मायूसी मूंखां बर्दाश्त न थी। असांजी त तोसां खणी हा आहे, बाक़ी सभिनि जो मुंहुं तूं पाण बंदि कंदे। अम्मा मां सही थी चवां त मूंखे माजिद सां शादी न आहे करणी। बस तुंहिंजो दिमाग़ त ख़राब न थियो आहे? इहो तूं छा थी चईं? कुछ भी थी पए, पर मां माजिद सां शादी हरगिज़ कोन कंदसि। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुन जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।